अस्सलामुअलैकुम। जीअं त प्रोग्राम आहे अॼु शीर्षक नाज़िर चोटा त मां अवांखे ॿुधाईंदो आहियां त हिन वक़्तु जेका सिंध जी पोज़ीशन आहे बरसाति ऐं ॿोड़ मुतासिर ॿ मानी खणण लाइ त परेशान आहिनि, पर हिन वक़्तु जेका पोज़ीशन सिंध जे अंदरि मां ख़ासि करे ख़ुशूसन लाड़काणे जे असां ॻाल्हि ॿोल कंदो आहियां त लाड़काणे जे अंदरि जेको आहे त जेके मुतासिर ॿोड़ मुतासिर जेके कैंपिन में वेठा आहिनि, रोडनि रस्तनि ते वेठा आहिनि, पढ़ाई करण वारी ज़िंदगी गुज़ारे आहिनि, उनखे ॿ वेला मानी त पंहिंजी जॻह ते आहे, पर हिन वक़्तु ॾिसो बाबा टेबलेट जी उनखे ज़रूरत आहे। मलेरिया जेको आहे त उनखे लिपेटे मारे छॾियो आहे, जंहिंमें टाइफाइड गैस्ट्रा जेको रेस्ट्रो जेको आहे तमामु जेको आहे त ॿोड़ मुतासिर बरसाति मुतासिर खे तमामु घेरे मारे छॾियो आहे। नाज़रीन, असांजे प्रोग्राम जी अॼु शख़्सियत आहे जमियत उलमा इस्लाम डिस्ट्रिक्ट लाड़काणे जा जनरल सेक्रेटरी आहिनि। ऐं नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदो आहे त असांजे अॼु प्रोग्राम जी शख़्सियत में जेको आहे त महिमान आहिनि साईं मोहम्मद हुसैन खोड़ू साहिब खे तारीफ़ जो मोहताज आहे। जमियत उलमा इस्लाम जमियत उलमा इस्लाम हमेशह सिंध पाकिस्तान लेवल ते PDM जे हवाले सां मौलाना फज़लुर रहमान जो तमामु हिकिड़ो पाकिस्तान जे सियासी फ्रेमवर्क में वॾो हिकिड़ो जमियत उलमा इस्लाम जो किरदारु रहियो आहे। हिन वक़्तु ॾिसो आहे जेका लाड़काणे जी पोज़ीशन आहे, सिंध जी जेका पोज़ीशन आहे, उन में बि जमियत उलमा इस्लाम जो तमामु सुठो बहितरीनु अलामा राशिद मोहम्मद सुमरो अलामा नासिर मोहम्मद सुमरो जो तमामु बहितरीनु ऐं तमामु दोस्तनि किरदारु रहियो आहे। हिन वक़्तु असांजे प्रोग्राम जी अॼु शख़्सियत आहिनि मोहम्मद हुसैन खोड़ू साहिब जेके जमियत उलमा इस्लाम लाड़काणे जा जनरल सेक्रेटरी आहिनि। प्रोग्राम सिंध मुंहिंजी अमा न्यूज़ में उनजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा ॻाल्हि ॿोल नाज़रीन सां अमा जे आलू शेयर करे रहिया आहियूं। सही सलाम जी बाबा साहिब, तव्हांखे सिंध मुंहिंजी अमा न्यूज़ TV में मां भली था अचो। बाबा साहिब अचो पिया, हिन वक़्तु ख़ुशूसन जेका लाड़काणे जी पोज़ीशन आहे, लाड़काणे में जेके बरसाति ऐं ॿोड़ जा मुतासिर आहिनि, हिन वक़्तु वबाई बीमारियुनि जी वरी चढ़ी विया। बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हां हिकिड़े अहम मसइले जे हवाले सां अॼु जी गुफ़्तगू जो आगाज़ कयो आहे। हिन वक़्तु सिंध जे अंदरि जेका सूरत हाल आहे, इंतिहाई वॾी कर्बनाक सूरत हाल आहे। ऐं इन सूरत हाल में जेकॾहिं मां ईअं चवां त इहो सभु कुझु सिंध हुकूमत जे बद इंतिज़ामी जे करे, बेहिसी जे करे, करप्शन जे करे ई थियो आहे। ठीकु आहे, हीअ जेकी बारिशूं थियूं आहिनि या जेकी बि फ्लड जी सूरत हाल थी, कंहिं हद ताईं कुदरत जे तरफ़ां बि इहा चई सघिजे थो हिकिड़ी मुसीबत, लेकिन जेकी हुकूमत खे उपाउ वठणु खपंदा हुआ, एहतियाती तदाबीर उनखे इख़्तियार करणु खपंदियूं हुयूं, इंतिज़ामी हवाले सां जेके उन जूं ज़िमेदारियूं हुयूं, उहे असल तरीक़े सां या त पूरियूं न कयूं वयूं या त वरी हथु वठी ऐं हथरादू घारा हणी ऐं सिंध खे उड़ायो वियो। हिकिड़ो तमामु वॾी दर्दनाक हिकिड़ी कहाणी आहे। सो जमियत उलमा इस्लाम पहिरें ॾींहं खां वठी इन्हनि सभिनी शयुनि ते पंहिंजो आवाज़ बुलंद कयो आहे। ऐं जॾहिं असांजी सूरत हाल सां सिंध असांजी दो चार थी वई त उन खां पोइ फौरी तौर ते असां इहो मुतालबो कयोसीं त हुकूमत जे मथां बुनियादी ज़िमेदारी आहे त उहे हिन मुश्किल घड़ीअ में, हिन कर्ब जी सूरत हाल में पंहिंजे सिंध जे मारूड़नि जे लाइ उहे जोगा उपाउ वठनि ऐं उन्हनि जी माली सहायता कनि। लेकिन तव्हां ॾिठो त पूरी दुनिया जेका सिंध हुकूमत खे फंडिंग कई ऐं सिंध हुकूमत जेकी नुक़सान वारियूं शयूं ॾेखारे, पूरी दुनिया खां NGOs खां आलमी इमदादी इदारनि खां जेका फंडिंग वरिती मुख़्तलिफ़ सूरतुनि में, या त कॾहिं मुख़्तलिफ़ सामाननि जा जहाज़ भरिजी आया या उनखे नक़द रक़म मिली, ऐं वरी तव्हां हुनजी आउटपुट ॾिसो त अवाम खे छा डिलीवर थियो आहे। माण्हू उहो ई बुख ऐं बदहाली जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। माण्हू उहो ई बेयारो मददगार पंहिंजूं खटूं उभियूं करे पंहिंजा मासूम बचड़ा उनजे हेठां विहारे ऐं उते वीचारा मजबूर ऐं लाचार लॻा वेठा आहिनि। ऐं उहे माण्हू वीचारा जेके इंतिहाई हिकिड़ा क़ाबिल इज़त माण्हू ऐं जेके पर्दापोश माण्हू, उहे वीचारा बेघर लॻा ऐं पंहिंजूं नियाणियूं, पंहिंजूं औरतूं जेके उहे रोड ते वीचारा विहारे वेठा आहिनि, जेके राति जो बि रोड ते ई पंहिंजो सुम्ही निंड कनि थियूं। ऐं राति जो जेकॾहिं मां हिकिड़ो दफ़ो पंहिंजो तव्हांजी गुफ़्तगू काफ़ी शायदि मां लंबी कयां थो, त मां रस्ते सां हिकिड़ो दफ़ो अचां पियो त राति जो टाइम हुयो, अचानक मुंहिंजी लाइट में नज़र पई त असांजे सिंध जूं नियाणियूं ईअं रोड ते बग़ैर चटाई जे वीचारियूं सुतियूं पियूं ऐं हिकिड़ी खट टंगियल हुई, भरिसां के घर जा सामान पिया। उन वक़्तु मुंहिंजे अखियुनि में पाणी अची वियो ऐं मां पंहिंजे गाॾी जो अगरि लाइटियूं बंदि पियो कयां त ड्राइव न पियो करे सघां, गाॾी हली न पई सघे। अगरि लाइटियूं हलायां पियो त इहो मंज़र मूंखां ॾिसी न पियो सघिजे। मुंहिंजे ख़्याल में हुकूमत जी इहा बेहिसी
ऐं एॾी वॾी इमदाद मिलण जे बावजूदि सिंध जे माण्हुनि खे बेयारो मददगार छॾे ॾियणु इहा तारीख़ जी तमामु वॾी ज़्यादती आहे। बाबा साहब हे जेके जहाज़ ॿाहिरि मुल्क हुआ जेका फंड्स थी जेका त ॾिसो पिया त हिन वक़्त बि जेका बुक बदाली आहे इहो सामान काॾे वई? साईं इहो ई सवाल असां कयूं था त शायदि इन सिंध जे वॾेरनि जो सिंध जे MPAs ऐं MNAs जो पेट शायदि दरिया जे पेट खां बि वॾो आहे ऐं ख़बर न आहे त इहो सामान मापाइनि किथे था। रोज़ानो राति जो जेके बि पंहिंजो असांजा डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जा जेके बि वेयर हाउसिस आहिनि जिते उहो सामान लहे थो त उतां कंटेनरनि जा कंटेनर ट्रकियुनि जूं ट्रकियूं करे कहिड़ो वॾेरो खणाए रवानो थो थिए करे कहिड़ो वॾेरो खणाए रवानो थो थिए ऐं वरी जॾहिं मालूमात कयूं था त हर माण्हू इहा शिकायत थो करे त बाबा असां ताईं बि न पहुतो। मां हैरान आहियां हिन शइ ते त इहो सामान आख़िर वञे काॾे थो या त इहो वॾेरनि जे गोदामनि में स्टॉक थिए थो ऐं पोइ मूंखे त इहा बि ख़बर पई त जेकी 2010 वारी फ्लड हुई उन जा सामान बि अञा ताईं काथां काथां पंहिंजो ज़ाहिर थियनि था पिया ऐं जेका हीअ कोरोना जी जेका सूरत हाल थी उन में बि जेको राशन वग़ैरह जो जेको सिलसिलो हलियो त उहे शयूं अञा ताईं एक्सपायरी जी हालत में उहे उते वॾेरनि वटां या सरकारी जेके गोदाम आहिनि उतां जेके आहिनि ज़ाहिर थियनि थियूं। मां सम्झां थो त इन सूरत हाल में एॾी वॾी हिकिड़ी मुजरमाना सिंध जे माण्हुनि सां मज़ाक़ जेका आहे आख़िर इन जो केसीं ताईं इहो सिलसिलो हलंदो रहंदो। सिंध जे माण्हुनि खे मां त इहो चवंदुसि त हिन वक़्तु सोचणो पवंदो बेदार थियणो पवंदो। माण्हू साहब ॾिसो पिया त इहो जेके वॾेरा आहिनि वाइट कलर ते एॾी बुख आहे त सिंध जो आहे ग़रीब मिस्किन मज़लूम आवाम काॾे वई? साईं वॾो हिकिड़ो अलमियो आहे डॉक्टर साहब ख़बर न आहे त इन्हनि माण्हुनि खे आख़िर ग़रीबनि जे हक़नि जी एॾी ज़रूरत छो आहे। जेकी बजट आहे उहा त खुर्द बुर्द कनि था। सिंध जे हर इदारे खे तव्हां ॾिसो त जीअं तव्हां गुज़िरियल दफ़े ॾिठो त अदुलिया जी तरफ़ां बि इहा हिकिड़ी पंहिंजो रिमार्क्स आया या स्टेटमेंट जारी थी त बाबा सिंध जे अंदरि काफ़ी सारा इदारा त अहिड़ा आहिनि जिन जो कोई बि फंक्शन कोन्हे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु करप्शन जे लाइ आहिनि। उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कारे नाणे खे अछो करण जे लाइ ठाहिया विया उनजो कोई बि आवाम जे भलाई जे लाइ को प्रोग्राम कोन्हे। त सिंध जे माण्हुनि जी बजट बि सॼी खाई था वञनि पिया ऐं सिंध जा जेके वसाइल आहिनि उहे बि सॼा उहे हड़प में वेठा आहिनि ऐं हिन वक़्तु सिंध जा माण्हू कर्ब में मुब्तला आहिनि ॾुख में मुब्तला आहिनि तकलीफ़ में मुब्तला आहिनि। त आख़िर इन्हनि खे इन बेहिसनि खे इहा बि नथी थिए त उहो सिंध जे माण्हुनि जे मानी गबे जे लाइ जेको राशन आहे या उन्हनि जे मथे छांव जे लाइ का तरपाल आहे को खेमो आहे का मच्छरदानी आहे या खटूं आहिनि या के थांव आहिनि अगरि उहे उन ग़रीब मिसकिन माण्हुनि जे लाइ हिननि जे कमनि जा बि न आहिनि पर शायदि मूंखे इहो लॻे थो त इहे अॻिते हली इहे फ़रोख़्त थींदा ऐं मार्केट में ईंदा ऐं हाणे खां वठी अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं पवनि थियूं त उहे हिननि वारा टेंट ऐं हिननि वारा थांव ऐं हिननि जा जेके आहिनि पंहिंजो राशन इहे मुख़्तलिफ़ सूरतुनि में लेबल लाहे करे ऐं उहे मार्केट में अचणु शुरू थी विया आहिनि ऐं उन्हनि जो बाक़ाइदे हिकिड़ो वॾो कारोबार शुरू थी वियो आहे। नाज़रीन वठंदासीं हिकिड़ी नंढड़ी शार्ट ब्रेक असां सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन। असांजे प्रोग्राम जा महिमान आहिनि अॼु शख़्सियत में जेको आहे त जमियत उलमा इस्लाम ज़िले लाड़कानी जा जेको जनरल सेक्रेटरी आहिनि। नाज़रीन तव्हांखे मां ॿुधाईंदो आहियां त मोहम्मद हुसैन खोड़ो साहिब जो तमामु सुठो किरदारु रहियो आहे। अवामी ऐं समाजी अॻुवान बि आहिनि लाड़कानी सिटी जे अंदरि डिस्ट्रिक्ट जे अंदरि हुनजो तमामु सुठो समाजी किरदारु रहियो आहे। तमामु जेको आहे त ॾुख ऐं मज़लूमनि जा फ़ैसिला बि जेके से मोहम्मद हुसैन खोड़ो साहिब वटि अचनि पिया उहे मेरिट जे बुनियाद ते कोई बि हल कया पिया। ॾिसो पिया हिन वक़्तु लाड़कानी जी मां सिटी जे डिस्ट्रिक्ट जी तव्हांखे पोज़ीशन ॿुधायां त लाड़कानी जा जेके बरसाति जा बोर्ड जे जेके मुतासिर आहिनि उहे बेयारो मददगार बणियल आहिनि। सिंध हुकूमत खे का शइ नज़र कोन थी अचे। हिन वक़्तु जमियत उलमा इस्लाम ज़िले लाड़कानी जा जनरल सेक्रेटरी मोहम्मद खोड़ो साहिब जी असां सां ॻाल्हि ॿोलाए अचो पिया ॻाल्हि जे तरफ़ ॾे। मोहम्मद साहिब आख़िर में अवां सिंध जे अवाम जे लाइ ऐं सिंधी माण्हुनि जे लाइ जेको आहे तव्हां पंहिंजी तरफ़ां मैसेज सिंध मुंहिंजी अवां न्यूज़ में डिलीवर कयो। साईं मां सिंध जे पंहिंजे माण्हुनि खे इहो मैसेज ॾींदुसि बल्कि पंहिंजो दर्द दिलि उन्हनि जे हथो रखंदुसि त ख़ुदा तव्हां पंहिंजूं ज़िंदगियूं गवाए छॾियूं मुख़्तलिफ़ कूड़नि नारनि डटनि ऐं वागूअ वारे ॻोढ़नि ते तव्हां पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे पंहिंजो फ्यूचर त तबाह करे छॾियो। हिन वक़्तु इहे सभु जेके बि कारण आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि। अॼु इहे तव्हांजा घर बर्बादु थी विया अॼु तव्हांजा ॻोठ उजड़ी विया अॼु तव्हांजे इलाइक़नि में तव्हांजे 5-5 7-7 फुट अञा ताईं पाणी बीठो आहे। तोड़े जो महीनो थी वियो आहे बरसाति बंदि थी वई आहे उनजे बावजूद बि इहा हालत तव्हां सां लॻी पई आहे। हिन वक़्त ताईं तव्हां बेयारो मददगार ऐं बेघर लॻा पिया आहियो त हिन वक़्तु तव्हांजे लाइ इहो लम्हे फ़िक्री आहे
मां तव्हांखे दावत फ़िक्र ॾियां थो त तव्हां ग़ुलामी जे ज़ंजीरनि खां निकिरो ऐं पंहिंजे मुस्तक़बिल जे महिमारनि खे, पंहिंजे नसुलनि खे, पंहिंजे बचनि खे इन अज़ियत मां कढण जे लाइ तव्हां को सोचे सम्झी फ़ैसिलो कयो ऐं आईंदा जॾहिं बि तव्हां पंहिंजा नुमाइंदा मुंतख़िब कयो त उन वक़्तु अगरि तव्हांखे पंहिंजो पाण ते रहम न आयो त तव्हां पंहिंजे बचनि ते रहम खाई करे सोचे सम्झी अहिड़ो फ़ैसिलो कयो ताकी असांजी समाज जी सिंध जेका कुदरती नेमतुनि सां मालामाल आहे, असांजी ज़रात जेका हिन वक़्तु तबाह थी वई, सिंध ज़रात जे नाले सां पूरी दुनिया में मशहूरु आहे, सिंध जो कोयलो सॼी दुनिया में मशहूरु आहे, थर जो सिंध जी खजूर जेका आहे असांजी उहा सॼी दुनिया में मशहूरु आहे, सिंध जी मैदनियात, सिंध में गैस जा ज़ख़ीरा, सिंध में पेट्रोल जा ज़ख़ीरा, सिंध में हीरनि ऐं जवाहरनि जा ज़ख़ीरा, उहा कहिड़ी कुदरती नेमत आहे जेका सिंध में न आहे। उनजे बावजूदि बि सिंध जे माण्हुनि जो इहो ई हाल आहे। सिंध जा माण्हू हमेशह ॾुतड़ियल ऐं मुफ़लिसी वारी ज़िंदगी, बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारनि था। त मां सिंध जे पंहिंजे माण्हुनि खे दावत ॾींदुसि त हिन वक़्तु तव्हां इन ज़ुल्म जे दलदल मां निकिरी अचो ऐं इहे पंहिंजा जेके खुमार आहिनि, तव्हां इहे खुमार ख़तमु करे पंहिंजूं अखियूं फोटारियो ऐं पंहिंजो जेको बि तव्हांजो मुस्तक़बिल आहे उनखे साम्हूं रखी करे ऐं तव्हां पंहिंजे नुमाइंदनि खे चूंडण जे हवाले सां को फ़ैसिलो कयो। नाज़रीन, प्रोग्राम अॼु शख़्सियत में असांजा महिमान हुआ जमियत उलमा इस्लाम डिस्ट्रिक्ट झारखंड जा जनरल सेक्रेटरी आहिनि, इंसान दोस्त आहिनि साईं मोहम्मद अहमद खोड़ साहब जो तमामु सुठो जेको आहे त पॉज़िटिव किरदारु रहियो आहे। हिन वक़्तु जेको आहे त जमियत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म ते तक़रीबन साईं जे वटि जेके फ़ैसिला मसइला जेके लाड़कानी सिटी जा डिस्ट्रिक्ट जा हमेशह साईं जन मेरिट जे बुनियाद ते ग़रीब मुस्किन माण्हुनि खे तमामु जेको आहे त सहूलियत मुयसरु कया। नाज़रीन सभु त लाड़कानी सिटी ऐं डिस्ट्रिक्ट लाड़कानी हिन वक़्तु बि जेको आहे त मलेरिया ऐं टाइफाइड गैस्ट्रो जे करे तमामु इंसानी ज़िंदगियूं दावत ते आहिनि ऐं सिंध हुकूमत जे नाले का बि शइ नज़र न पई अचे। अॼु असांजे प्रोग्राम में साईं मोहम्मद अहमद खोड़े साहब जी जेके ॻाल्हियूं ॿोलियूं हुयूं असां आवाज़ ॼाणियूं शेयर कयूं आहिनि। ईंदड़ वक़्त जे लाइ कैमरामैन जेम चैनल सां गॾु डॉक्टर अब्दुल रफ़ीक बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान, पाकिस्तान ज़िंदाबाद।